किताब जेके आहिनि से इल्मु जेको आहे सभु कुझु आहे। इल्मु आहे न सो इंसानु संवरिजे थो। हिकिड़ो त उहो आहे जेको अतर हणे थो, वेंझे थो, पंहिंजो पाण खे ठीकु रखे थो। उहो आहे इंसान जी जिस्म जी ऐं असांजे बदन जी, ऐं उहा ख़ूबसूरती जेका आहे सा ॾेखाव आहे। पर हिकिड़ो आहे दिमाग़ जो जेको आहे सो साफ़ु सुथिरो रखणु। दिमाग़ तॾहिं तरक़ी कंदो जॾहिं तव्हां वटि इल्मु हूंदो। ऐं इल्मु तव्हां जेतिरो पढ़ंदो, ऐं असांजे नबी जो कौल हो त माना जेकॾहिं इल्मु लाइ तव्हांखे चीन वञिणो पवे तव्हां चीन बि वञो। ऐं इल्मु जेकॾहिं आहे त माण्हू में तमामु घणियूं तब्दीलियूं थियूं अचनि। ऐं हीअ तमामु हिकिड़ो सुठो कमु आहे, शानदार कमु आहे। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे, अवामी प्रेस क्लब जे दोस्तनि खे मुबारकबाद पेश कयां। अहिड़ियुनि एक्टिविटीज़ सां असांजो नौजवान जेको आहे उन्हनि सभिनी बुराइनि खां बचियो रहंदो। इल्मु तरफ़ जेको माइल थींदो न, जेको पंहिंजे शऊर खे वधाईंदो, जेको पंहिंजे इल्मु खे वधाईंदो, उन में घणियूं तब्दीलियूं ईंदियूं। उहो सुठो मुक़ररु थी वेंदो, उहो सुठो हिकिड़ो तालीमदान थी वेंदो। इल्मु सां तमामु वॾो इनकलाब ईंदो आहे। ऐं उहो इनकलाब जेको आहे सो इहो इल्मु रस्ते ईंदो। ऐं उहो अहिड़ो इनकलाब आहे जेको इंसान जी ज़िंदगी तब्दील करे थो।